हिते अवांखे आगाह कयूं लाड़काणे जी चांडका मेडिकल कॉलेज जी हॉस्टल में पुरस्कार नमूने फ़ौत थियल शागिर्दियाणी नौशीन शाह जो तॾो दादू वेझो सैद जुंगल शाह जे दरगाह में विछायो वियो आहे। शागिर्दियाणी नौशीन शाह जी जनाज़ नमाज़ कुछ देर में अदा कई वेंदी। लाड़काणे जी चांडका मेडिकल कॉलेज जी हॉस्टल में पुरस्कार नमूने फ़ौत थियल शागिर्दियाणी नौशीन शाह जो तॾो दादू वेझो सैद जुंगल शाह जे दरगाह में विछायो वियो आहे। फ़ौती शागिर्दियाणी नौशीन शाह जी जनाज़ नमाज़ कुछ देर में अदा कई वेंदी। अवांखे ख़बर ॾियूं पिया लाड़काणे जी चांडका मेडिकल कॉलेज जी हॉस्टल में पुरस्कार नमूने फ़ौत थियल शागिर्दियाणी नौशीन शाह जो तॾो दादू वेझो सैद जुंगल शाह जे दरगाह में विछायो वियो आहे। शागिर्दियाणी नौशीन शाह जी जनाज़ नमाज़ कुछ देर में अदा कई वेंदी। अवांखे आगाह कयूं पिया लाड़काणे जी चांडका मेडिकल कॉलेज जी हॉस्टल में पुरस्कार नमूने फ़ौत थियल शागिर्दियाणी नौशीन शाह जो तॾो दादू वेझो सैद जुंगल शाह जी दरगाह में विछायो वियो आहे। शागिर्दियाणी नौशीन शाह जी जनाज़ नमाज़ कुछ देर में अदा कई वेंदी। अवां ताईं ख़बर पहुचे पिया काल्ह लाड़काणे जी चांडका मेडिकल कॉलेज जी हॉस्टल मां शागिर्दियाणी नौशीन शाह जो लाश हथायो जंहिंजो अॼु दादू वेझो सैद जुंगल शाह जी दरगाह में तॾो विछायो वियो आहे। शागिर्दियाणी नौशीन शाह जी जनाज़ नमाज़ कुछ देर में अदा कई वेंदी। हवाले सां राब्तो किया है दादू में तारिक लगा रखा। तारिक आगाह कजो शागिर्दियाणी जे तॾो जेको आहे सैद जुंगल शाह जी दरगाह वेझो विछायो वियो आहे जॾहिं त कुछ ही देर में जनाज़ नमाज़ अदा कई वेंदी। छा तफ़सील आहिनि? जी चांडका मेडिकल कॉलेज में गुज़रियल ॾींहुं जेको ॾुखोईंदड़ वाक़ियो पेश आयो दादू जी शागिर्दियाणी नौशीन शाह जो जेको पंधो लॻल लाश हथायो हॉस्टल मां अॼु संदसि तदफ़ीन दादू जे पीर मोहम्मद मुराद कब्रिस्तान में कई वई आहे। उते जनाज़े नमाज़ खां पोइ तदफ़ीन में शहर जे सियासी समाजी अदबी ऐं हिंदू पंचायत समेत ॿियनि शहर इंसाफ़नि शिरकत कई आहे। तदफ़ीन खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे जेको आहे शागिर्दियाणी जो वालिद सैद हिदायत अली शाह। हुनजो चवणु आहे त संदसि जेका धीउ आहे उहा होशियारु शागिर्दियाणी हुई। गुज़रियल ॾींहुं ख़ुशी ख़ुशी जेको आहे सो वाक़े वारे ॾींहुं खां अॻु में जेको आहे सो कॉलेज तालीम हासिलु करण लाइ वई हुई। हुन चयो त जेको आहे सो हीउ वाक़ियो जेको आहे उहो ख़ुदकुशी नज़र न पियो अचे ऐं हीउ हिकिड़ो वाक़ियो जेको आहे उहो मूंखे वज़ाहिर क़तल नज़र पियो अचे। हिन चयो त हिन जी अदालती जांच कराई वञे वाक़े जी ऐं उन इहो शक ज़ाहिर कयो त साणसि गॾु जेका रूममेट शागिर्दियाणी हुई उहा पिणु उन ॾींहुं फजर हुयल 5 वॻे जेको आहे सो कमरे मां निकिरी वई हुई। उन खां पुछा ॻाछा कई वञे उनखे वाक़े जी जांच में शामिलु कयो वञे। हिन चयो त हींअर ताईं जेका मेडिकल रिपोर्ट आहे उन बाबति असांखे का बि ॼाण न आहे। राति देरि सां असीं जेको आहे सो पोस्टमार्टम खां पोइ लाश खणा हिते दादू आयासीं ऐं उन खां पोइ हींअर तदफ़ीन थी आहे। हिन चयो त असीं इंसाफ़ जे लाइ आख़िरी हद ताईं ईंदासीं ऐं असांखे हिन वाक़े में इंसाफ़ घुरिजे छाकाणि त हिन वाक़े खां पोइ सिंध जूं काफ़ी नियाणियूं जेके आहिनि जेके तालीम पढ़ाइण लाइ यूनिवर्सिटियुनि ऐं कॉलेजनि में वञनि थियूं उन्हनि लाइ हिकिड़ो सवालिया निशान पैदा थी वियो आहे। संदन वालदेन लाइ हिकिड़ो सवालिया निशान पैदा थियो आहे। हिन वक़्तु जेका आहे दादू जे पीर मोहम्मद मुराद कब्रिस्तान में शागिर्दियाणी नौशीन शाह जी तदफ़ीन कई वई आहे जंहिंमें शहर जे सियासी समाजी तंज़ीमुनि शहरनि ऐं जेको आहे सो हिंदू पंचायत समेत मज़हबी आलमनि ऐं ॿियनि पारां शिरकत कई वई आहे। जी ठीकु आहे तारिक, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां गॾु।